कमीशन जो वॾो तोशाखाना फ़ैसिलो साम्हूं अची वियो। अवाम कमीशन जे हिन फ़ैसिले खां पोइ क़ौमी असेंबली जो मेंबर बि नाहे रहियो। टेठ इमरान ख़ान खे नाहिल करार ॾिनो वियो आहे। इलेक्शन कमीशन तोशाखाना केस में पीटीआई चेयरमैन इमरान खान के नाअहल करार ॾेई छॾियो। तहरीक इंसाफ सरबराह करप्ट प्रैक्टिस में मुलविस रहियो आहे। जमा करायल संदसि जवाब दुरुस्त न हो। इमरान खान क़ौमी असेंबली जो मेंबर न रहियो आहे। संदसि सीट ख़ाली करार ॾिनी वञे थी। इलेक्शन कमीशन इतफ़ाक़ी राय सां फ़ैसिलो जारी करे छॾियो। ग़लत गोश्त वारा जमा कराइण ते पीटीआई चेयरमैन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई जो बि हुकुम। ॿियनि खे चोर चवण वारो पाण वॾो चोर साबित थियो। पंजाब जा सिक्योरिटी इदारा चोर बदिरां रियासत सां गॾु बीहनि। घरू मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे त इमरान ख़ान जो चेहरो अवाम अॻियां पधिरो थी वियो आहे। न्यासी क़ौम खे विराइण ऐं नौजवाननि खे गुमराह करण जी कोशिश कई। इक़्तिदार मां निकाली ॾिनल फितो मुल्क में दफ़ेड़ पकिड़े रहियो आहे। दोस्त मुल्कनि खां मिलंदड़ तोहफ़ा विकिरो कंदड़ खे इलेक्शन कमीशन पकिड़े वरितो। इमरान ख़ान मुल्क दुश्मन एजेंडा ते कमु करे रहियो आहे। आम चूंडूं मुक़रर वक़्त ते ई थींदियूं। इस्लामाबाद में वज़ीर आज़म हाउस अॻियां पीटीआई कारकुननि जो एहतजाज। रावलपिंडी में फैज़ाबाद इंटरचेंज वटि पीटीआई कारकुननि पुलिस में चकियूं। पुलिस एहतजाज कंदड़ कारकुननि खे इस्लामाबाद वञण खां रोके छॾियो। पुलिस जे मचटियल माण्हुनि मथां शेलिंग। रोड ते टायर साड़े एहतजाज। केपी पुलिस जी एहलकारनि जे इलेक्शन कमीशन ॿाहिरां फायरिंग। 2 एहलकार गिरफ़्तार। पुलिस पीटीआई एमएनए सालेह मोहम्मद खे गिरफ़्तार करे वरितो। पीडीएम सरबराह मौलाना फज़ल रहमान पारां इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ते क़ौम खे वाधायूं। मौलाना फज़ल रहमान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इमरान ख़ान पाकिस्तानी सियासत जो गैर ज़रूरी अंसर आहे। इमरान ख़ान खे बिन अक़वामी इस्टेब्लिशमेंट पाकिस्तानी सियासत में फीड कयो। संदसि अमानत दयानत ऐं सदाकत जो अहम आलिम आहे जो हू के हिकु ॻाल्हि ते बीह नथो सघे। जेके मुल्क खे तक़लीबारी ॾांहुं वठी वञणु चाहिनि था उन्हनि खे बि हू ॿुधाइणु चाहिनि था त पाकिस्तान में तक़लीबकारी न हलंदी। आवाम अहिड़नि माण्हुनि खे कुचले छॾींदो। इलेक्शन कमीशन तोशाखाना रेफरेंस में इंसाफ़ कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समाजी राब्ते जी वेबसाइट ते पंहिंजे बयान में चयो त नाम निहाद सदाकत ऐं अमानत जो बुत अॼु भोरा भोरा थी वियो। फसादी जथनि बदिरां कानून अॻियां कद झुकाए को बि कानून खां मथां न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान ख़ान के सियासत में रिटायरमेंट थियण जो मशवरो ॾेई छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त तोशाखाना नंढो केस आहे। इमरान ख़ान के समूरनि केसनि में सज़ा मिलणु घुरिजे। अञा ख़ान साहब ख़िलाफ़ केतिरा ई फ़ैसिला ईंदा। इमरान ख़ान कानून जे दायरे में रही करे केसनि खे मुंहुं ॾे। इमरान ख़ान पार्ट शो निकितो आहे। हाणे ॻाल्हियुनि जो दरवाज़ो बंदि थी चुको आहे। चोर साबित थियण ते इमरान ख़ान खे नाइल करार ॾिनो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शाज़े आता मरी चयो आहे त सियासी मुखालफ़नि ते करप्शन जा इल्ज़ाम मड़ींदड़ पाण पकड़िजी पियो। तोशाखाना त शुरूआत आहे। इमरान ख़ान ख़िलाफ़ अञा घणो कुझु आहे। इमरान ख़ान परॾेही मुल्कनि खां गैर क़ानूनी फंडिंग वरिती। तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन के फैसले के रद्द करे छॾियो। इलेक्शन कमीशन जो फैसलो चैलेंज करण जो ऐलान। फवाद चौधरी चयो आहे त मासीअ में अहिड़े क़िस्म जो फैसलो कॾहिं बि न थियो आहे। अॼु 22 करोड़ आवाम जे ख़िलाफ़ फैसलो ॿुधाए पियो। अॼु पाकिस्तान में इनकलाब की शुरुआत थी चुकी आहे।
मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरीम नवाज़ इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवण आहे त ज़ाल मुड़ुस गॾिजी मुल्की नाणो लुटियो। PTI चेयरमैन खान न रुॻो फुर कयल पैसो वापसि वरितो वञे पर खेसि गिरफ़्तार करे कानून आॾो पेश कयो वञे। पंज हफ़्तनि अंदर रिटायर थी रहियो आहे। मुलाज़िमत जे मुदे में वाध जो न वठंदसि। आर्मी चीफ नक़ब जावेद बाजवा जो ऐलान। संदसि चवण आहे त फ़ौज हाणे सियासत में को बि किरदारु अदा न कंदी। वज़ीर आज़म सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात। सिंध जे ॿोॾ मुतासिरनि जी इमदाद ऐं बहाली बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर ॿोॾ मुतासिरनि जी मदद ऐं तबाह थियल बुनियादी ढांचे जी बहाली में ज़ाती दिलचस्पी ऐं सर्कुलर रेलवे जी तामीर तोड़े थरकोल माइन जी तरक़ी ते ख़ासि ध्यानु ॾियण ते शहबाज शरीफ़ जा थोरा मञा। मुलाक़ात दौरान मुल्क जी मौजूदा सियासी सूरतहाल ते बि ख़यालनि जी ॾे वठि कई वई। फाइनेंशियल एक्शन टास्क फोर्स जो अहम इजलास अॼु थींदो। पाकिस्तान जो नालो ग्रे लिस्ट मां कढण लाइ बासाब्ता ऐलान जो इनकार। FATF एक्शन प्लान ते अमल दरामद खे अॻे इत्मीनान जोॻो क़रार ॾेई चुको आहे। सागर जी अदालत पुलिस मुक़ाबले खे कूड़ो करार ॾेई छॾियो। मुलविस पुलिस एहलकारनि खे चालान करण जो हुकुम। 1.5 महीनो अॻु पुलिस पारां नौजवान महूरत बोज़दार खे मारे मुक़ाबलो ॼाणायो वियो हो। कंदकोट वेझो घर मां धाड़े जी कोशिश। भाॻिन हथियारबंदनि विच में फायरिंग। घर धणी क़तल। भाॻिन जी फायरिंग में हिकु हथियारबंद मारिजी वियो। मक़तूल अब्दुल रशीद सबसोई जो लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। मारिजी वियल हथियारबंद जो लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो। सख जे बचल शाह मियाणी वारे इलाइक़े में हथियारबंदनि फायरिंग करे ओताक ते सुतल नौजवान खे क़त्ल करे छॾियो। तंगवाणी वासी शफ़ी मोहम्मद खोसो माइटनि जी ओताक ते सुतल खेसि गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। लाश पोस्टमार्टम खां पोइ वारसनि हवाले। शिकारपुर लॻ पुराणे तकरार तां भाणे जे पीरसन मामे खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं बि साईं DMC सां वेही कचहरी कंदो तॾहिं साईं DMC संदसि शाइरी ॿुधाइण ते जेको आहे ज़ोर रखंदो ऐं साईं DMC उन में एॾो मऊ थी वेंदो सॼी दुनिया खां ज़ाहिरी तौर ते बेख़बर थी वेंदो। फ़िक्र सैयद खे माण्हुनि ताईं पहुचायो। तमामा जे हिन विछोड़े खां पोइ तमामु वॾो खाल रहंदो। जुमन दरबदर सिरापा सिंध हो। सिंध सां सैयद सां जेको इश्क हो सो उमिरि जे आख़िरी पसार ताईं हुन सां गॾु रहियो ऐं सिंध जो हीरो हो, उनजो सरमायो हो। जुमन दरबदर जूं सिंध ऐं क़ौमी तहरीक जे लाइ वॾियूं ख़िदमतूं आहिनि। हसीन जेके ज़माने जा ॾींहं या जेका पंहिंजी ज़िंदगी हुई ऐं उहा साईं DMC ते फ़िक्र खे अॻिते छॾी। कुझु अहिड़ा शाइर हूंदा आहिनि जंहिंजी घणी शाइरी त न हूंदी आहे पर थोरनि सिटनि में बि हिकिड़ा अमर थी वेंदा आहिनि, हयात थी वेंदा आहिनि। हर हर जन्म वरबो मिठा में राण में मिलबो, मिठा में राण में मिलबो, सुरहान में मिलबो, हर हर जन्म वरबो। आई सिंध जे क़ौमी शाइर जुमन दरबदर जे पोरनि सां उज़रक़ाई जो सिलसिलो जारी। कॉम्प्रेस अख़बारनि शाइरनि ऐं अदीबनि तरफ़ां सिंध जे यगाने आशिक़ जुमन दरबदर खे लफ़्ज़नि जी भरपूर भेटा पेश कई वई।